अल्लाह ताला जल्ल शानु शलासा सभिनी के हिदायत नसीब फरमाए। दुनिया में शर ईमान असा रहाए, वरी शर ईमान असा लदाए। दुनिया में सोने महबूब मदनी करीम जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमाए। आखिरत में उन्हें महबूब जी ज़ियारत ऐं पाड़ू शर नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अज जे रात में ही अजीम शान इज्तिमा अहले ज़िक्र फ़कीरन ऐं फ़कीराणिन जो मुनक़िद थियो आहे। ही बरकतुन भरी रात आहे, मग़फ़िरत, नजात ऐं छोटकारे वारी रात आहे। जे रात जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जो खास रहमतूं पंहिंजे बाननि ऐं बानियुनि ते वसन थियूं। इन रात जे फजीलतुन ऐं इन रात जे शान ऐं शरफ के या हिन रात में असांखे छा करणो आहे उन बयान खां अॻु में आउं तव्हांखे हिकु सुहिणे महबूब मदनी करीम जी हिकु हदीस ॿुधाईंदुसि। पंहिंजी गुफ्तगू ख़ामोश कयो, माठ करे गौर सां फिक्र सां महबूब जी मिठी हदीस ॿुधो। सोने सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं ॻाल्हि थिए त दिल वारे कननि सां ॿुधणु खपे। पंहिंजे दिलनि खे हाज़िर करे गौर ऐं फिक्र सां हिन ॻाल्हि खे ॿुधो ऐं इन ते अमल कयो त अल्लाह ऐं उनजो हबीब राज़ी थी वञे। हे मुंहिंजो अमड़ियूं भेनरूं, हदीस जो किताब आहे तिरमिज़ी शरीफ़। उन हदीस जे किताब तिरमिज़ी जे अंदर हदीस अचे थी, हजरत उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु असहाबी रिवायत करे थो त हिकिड़े ॾींहुं सरवरे कायनात इमामुल अंबिया हबीबे किबरिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना सरदार वेठा हुया त हिकु माण्हू अचे अर्ज़ कयो, हिकु माण्हू अचे पुछो, मन निजात या रसूल अल्लाह, कुर्बान वञा या रसूल अल्लाह, ॿुधायो त छोटकारो छा में आहे? जी छोटकारो, नजात, कामयाबी, दुनिया जे दुखन खां छोटकारो, कब्र जे अज़ाब खां छोटकारो, जहन्नम जे भड़कंदड़ बाहियुनि जे अज़ाब खां छोटकारो, दुनिया आख़िरत जूं भलायूं हासिल थियनि। मुंहिंजा महबूब उहा ॻाल्हि कहिड़ी आहे जंहिं ते अमल कयूं त असांखे छोटकारो नसीब थिए। अॼु तव्हांखे बि छोटकारो खपे या न? जी छोटकारो खपे या न खपे? दुनिया आख़िरत जे ॾुखनि ऐं ग़मनि ऐं परेशानियुनि खां छोटकारो चाहियो थी या न? का अती थी चवे दुआ घुरायां त मुड़ुसु ठहे, का थी दुआ घुराए त मूंखे पुटु ॼमे, का थी चवे त मां घर में ॾुखी आहियां, का थी चवे त मूंखे कहिड़ी परेशानी आहे, का चवे थी मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे। अचो मदीने वारे मीर खां पुछो त इन्हनि सभिनी ॾुखनि जे लाहिण वारी वाट कहिड़ी आहे, कहिड़ी ॻाल्हि ते अमल कयूं, कहिड़े तरीक़े खे अपनायूं जो दुनिया आख़िरत जा ॾुख लही वेंदा। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
असाबी पूछे तो या रसूल अल्लाह बुधायो तो छोटकारो छामिया किए दुनिया जे गमन दुखन परेशानियुनि खां आखिरत जे अज़ाबन खां छोटकारो किए नसीब थींदो। मुझे दिल पर मोहम्मद करीम टे गालियूं बुधायूं, घणियूं गालियूं। हबीबन करीमन फरमायो त जेको टिन गालियुनि ते अमल कंदो उन्हें जे ला दुनिया आखिरत में रब छोटकारो ॾेई छॾे। दुनिया जे गमन आखिरत जे परेशानियुनि खां छोटकारो चाहियो थियूं त टिन गालियुनि जे मथां अमल कयो। मुंहिंजे सोने सरदार फरमायो अमसिक अलैक लिसानक वल यसअक बैतुक वबके अला खतियतिक। चुप करे वे। मुझे सोने हबीब फरमायो जेकरे तवी छोटकारो चाहियो थियूं, जेकरे तवी कामयाबी चाहियो थियूं, मदीने वारे मीर फरमायो अमसिक अलैक लिसानक पंहिंजी ज़बान पान ते रोक बंद कर। ज़बान सां अहिड़ी गुफ्तगू न कर, ज़बान सां अहिड़ो लफ्ज़ न ॻाल्हाए जेको अल्लाह वटि गुनाह लिखियो वञे। ओ दी जे करे कामयाबी चाहिए थी तो पंहिंजी ज़बान ते कंट्रोल रख। पंहिंजी ज़बान सां अहिड़ा लफ्ज़ न ॻाल्हाए जन लफ्ज़न सां रब रुसी पवे। अहिड़ा लफ्ज़ न ॻाल्हाए जंहिंसां मदीने वारो मीर रुसी न पवे। ज़बान सां गिला न कर, छो त जेका औरत पराई गिला थी करे उहा ईअं आ जीअं पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त चॿारे खाए। ॿुधायो थी तव्हां में का अहिड़ी आहे जेका पंहिंजे भाउ मुअल जो गोश्त चॿारे खाए? दिलि चवंदी तव्हांजी? केरु आहे, कहिड़ी संग दिलि हूंदी जेका चवंदी त मां पंहिंजे भाउ जो गोश्त चॿारे खावां? मुझे सोने रब फरमायो जेका पराई गिला थी करे उहा ईअं आ ॼण के पंहिंजे सगे भाउ जो गोश्त चॿारे खाईंदी हुजे। ओ मुझे अधी गिला न कर, पर पराई गीबत करण या कंहिंखे तानो ॾियणु, कंहिंजो मेहणो ॾियणु। हल हल तूं वरी कहिड़ी चङी ज़ाल आई, माणे तुंहिंजी हेड़ी हुई, नानी तुझी हेड़ी हुई, फलानी हीअं हुई। औरतुनि जी आदत आहे ॿ ॼणियूं औरतूं वेहंदियूं त पराई गिला वेही कंदियूं। ओ अधी गिला न कर, ॿिए जी पचार न कर। उहा जेका पराई पचार वेही करी थी उहा घड़ी बि वेही चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह अल्लाह। पराई गिला खां ज़बान खे रोक, गारियुनि ॾियण खां ज़बान खे रोक, छेड़े खां ज़बान खे रोक, कंहिंखे घटि वधि न ॻाल्हाए, कंहिंसां छेड़ो फसाद न कर। इहा बि मायुनि खे पिट आहे छेड़े जी। ॿियो न त ससु सां छेड़ो, नुंहुं जो ससु सां, ससु जो नुंहुं सां, ॾेराणियुनि सां, घर जे भातियाणियुनि सां। ॿियो न त सखियूं भेनरूं बि हिक ॿिए जा ॾुंडा वेठियूं पटनि। हाँ असांजे पाड़े में ॿ भेनरूं गॾु रहंदियूं, मुड़ुस उन्हनि जा ॿई पाण में भाइर, ज़ालूं वरी ॿई भेनर। एॾो झेड़ो कनि जो सॼो पाड़ो पियो ॿुधे। हाँ ओ मुझी अधी झेड़ो न कर, पंहिंजे ज़बान सां एॾो लफ़्ज़ न ॻाल्हाए जंहिंसां कंहिंजी दिलि ॾुखी न पवे। अल्लाह अकबर कबीरा। मुझे सोने सरदार फरमायो त कॾहिं माण्हू ज़बान मां अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि जन खे उहे गुनाह बि कोन सम्झंदा आहिनि, पर उन्हनि लफ़्ज़नि जे करे उहे कंध भर जहन्नम में उछलाया वेंदा। उन जो
प्यो को गुनाह न हूंदो पर पंहिंजे ज़बान जे करतूतन जे करे उन्हनि खे कंध भर जहन्नम जी बाहि में उछलायो वेंदो। वती पंहिंजे ज़बान खे कंट्रोल में रखो, झेड़ो न कर, फसाद न कर, पंहिंजे ज़बान सां कूड़ न ॻाल्हाए। महबूबन करीमन फरमायो अल किज़्ब मिक़रादुल ईमान, कूड़ ईमान जी कैंची आ, जे कैंची कपड़े के ज़र्रा ज़र्रा करे छॾींदी आ, कूड़ी औरत जो ईमान बि ईअं गभा गभा थी वेंदो आ, उन जो ईमान सलामत न बचंदो आ। कूड़ ॻाल्हाइण वारी जे, कूड़ ॻाल्हाइण वारी अल्लाह वटि बि कूड़ी लिखजी वेंदी आ, सच ॻाल्हाइण वारी अल्लाह वटि सचार लिखजी वेंदी आ। पोइ ॾियो ख़बर तव्हां अल्लाह वटि पंहिंजो नालो कूड़ो लिखाईंदव या सची लिखाईंदव जी? पोइ ज़बान सां कूड़ न ॻाल्हायो, पंहिंजी ज़बान सां दंगो फसाद छेड़ो न कयो, पंहिंजी ज़बान सां ॾाढिया न ॻाल्हायो। अदी औरत क़ुरान पढ़े त उनखे क़ुरान बि आस्ते पढ़ण जो हुकुम आहे, जीअं इहो आवाज़ उन जे लोड़े खां ॿाहिरि न ॿुधण में अचे। घर जे दीवार खां उन जो आवाज बाहर ज़ाहिर न थिए, छो त औरत जो आवाज भी उघड़ा, औरत जो जिस्म भी उघड़ा, औरत जा वार भी उघड़न। पंहिंजे वारन खे ढके, पंहिंजे मथे ते दुपट्टो पर्दो हयाव जो रखे, हले त नकाब हणी बुकिर हणी हले। या पर्देदार औरत, या सत्र वारी औरत, या आस्ते ॻाल्हाइण वारी न्याणी क़यामत जे ॾियारे में सैयदा फातिमत ज़हरा जे पाड़े में जन्नत में हूंदी। वधी वो नबी जी न्याणी सैयदा तय्यबा ताहिरा फातिमत ज़हरा जो पाड़ो खपे या न खपे? अल्लाह अकबर कबीरा। ओ मुझे अती जेकर चाही थी त क़यामत जे ॾियारे में छोटकारो नसीब थई त पोइ छा कर, अमसिक अलैक लिसानक, पंहिंजी ज़बान खे बंदि कर। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु छा कंदा हा, जो पंहिंजे वात में पथरियूं विझी छॾींदा हा। जॾहिं ज़रूरी ॻाल्हाइणो पवंदो त पथरियूं वात मां कढी ॻाल्हाईंदा हा, वरी पंहिंजे वात में पथरियूं विझी छॾींदा हा, मतां अहिड़ो लफ़्ज़ निकिरी वञे जंहिंजो अल्लाह वटि पुछाणो न थिए। तूं सॼो ॾींहुं वेठी कूड़ाणी, सॼो ॾींहुं उल्टियूं ॻाल्हियूं वेठी करी, वधी उहा घड़ी जेका ये कूड़न बदूड़न में गुज़रे थी, उहा घड़ी भी वेही मिठे रब जो जिक्र कर, उहा घड़ी भी वेही अस्तगफार पढ़, उहा घड़ी भी वेही अल्लाह जे प्यारे पैगंबर जे मथा सलात वेही पढ़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन। सुभान अल्लाह। हुजूर आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के औरतुन चे अर्ज कयो, मदीने जो औरतूं सहाबियाणियूं मुझे दिलबर नबी के अर्ज कन थियूं, या रसूल अल्लाह तव्हां मर्दन के तकरीर ॿुधाईंदा आहियो, मर्दन के नसीहत कंदा आहियो, या रसूल अल्लाह असां न्याणियुनि खे बि कॾहिं त तकरीर ॿुधाईंदा कयो, असीं बि चाहियूं थियूं त तव्हांजी मिठी गुफ़्तार ॿुधूं, तव्हांजी नसीहत जूं ॻाल्हियूं ॿुधूं। पोइ हुज़ूर फरमायो त फलाणे जाइ ते, फलाणे घर में, फलाणे वक़्त में मां ईंदुसि, तव्हीं सभु उते गॾु थिजो त मां तव्हांखे अल्लाह जो क़ुरान पढ़ी ॿुधाईंदुसि। वो सारे मदीने जो सहाबियाणियूं उन घर में गॾु थियूं आहिनि। मुंहिंजे सोने नबी उन्हनि खे नसीहत फरमाई, तकरीर फरमाई, नसीहत जूं ॻाल्हियूं ॿुधायूं।
पो उन्हनि ॻाल्हियुनि में हीअं बि चयूं त ए सहाबियाणियूं जंहिंजा 3 ॿार फौत थी वञनि, जंहिंजा 3 नंढड़ा ॿार वफ़ात करे वञनि, उन्हनि ते सब्र करे अल्लाह ताला उन्हें के जन्नत में मोकिले छॾींदो। बच्चा ॾाढा प्यारा आहिनि, बच्चो वफ़ात करे वञे उन्हें ते पार न कढो, पिट न कयो, एॾे वॾे सॾ न रो जो तव्हांजो आवाज़ ॿाहिरि ॿुधण में अचे। भली जेकॾहिं अखियुनि में लुड़क अची वञनि वेठा, उन ॾुख में ॻोढ़ा अचनि था त इन्हनि ॻोढ़नि खां रब मनव कोन थो करे, इन्हनि ॻोढ़नि वहण खां मनव कोन थो करे। बाक़ी रड़ करे पार न कढो, वॾे सॾ दाहूं न कयो। जेकॾहिं सब्र कंदो त अल्लाह तव्हांखे जन्नत नसीब कंदो। हिकिड़ी साहिबियाणी चयो सही किबला भला जंहिंजा 2 ॿार फौत थी विया हुजनि, पाण फरमायूं जंहिंजा 2 ॿार फौत थी वञनि उन ते सब्र करे त उन जे लाइ बि जन्नत। वरी हिकिड़ी साहिबियाणी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, ए मुंहिंजा सुहिणा नबी ॿुधायो त भला जंहिं औरत जो हिकिड़ो ॿार फौत थी वञे, महबूबन फरमायो जंहिंजो 1 ॿार फौत थी वञे उन ते सब्र करे इन जे लाइ बि जन्नत आ। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। पंहिंजे ज़बान सां पार न कढो, पिट न कयो, वॾे सॾ झेड़ो फसाद या वॾे सॾ ॻाल्हाइणु न हुजे, मगर जे ॻाल्हायो त बि आस्ते ॻाल्हायो, क़ुरान जी तिलावत कयो त बि आस्ते क़ुरान पढ़ो, जीअं तव्हांजो आवाज़ तव्हांजे घर खां ॿाहिरि ॿुधण में न अचे। सरकार फरमाइनि था त छोटकारो इन में आहे, पंहिंजी ज़बान खे बंदि कयो। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं छोटकारो चाहियो थियूं, जेकॾहिं कामयाबी चाहियो थियूं त ॿी ॻाल्हि इहा आहे वल यसाक बैतुक, तोखे तुंहिंजो घर जाइ ॾे, यानी घर में रहो, घर में वेहो, पर्दे सां सतुर सां घर में हुजो। ईअं न कयो जो इहा बुरखड़ी मथे में पई आहे ऐं इहा बाज़ार घुमंदी अधी वते, न को सतुर न को पर्दो, पनियुनि जा गाह वधी कंदी वते, बाज़ार जा सौदा वधी वठंदी वते, पर्दो न रखे, सतुर नथी रखे, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त इन जे जिस्म जी खल जहन्नम जे बाहि जे कीचुनि सां उबंदी करे लाथी वेंदी, जेका बेपर्द थी हलंदी आहे। औरत अशराफ, औरत इज़त वारी औरत जो शान इहो आहे जो पंहिंजे घर में रहे, पर्दे सां सतुर सां रहे। पर जेकॾहिं मजबूरन काॾे ॿाहिरि ज़रूरत में वञणो पवे थो त बि बुरको ढके, बुरको अहिड़ो ढके जंहिंमां बदन ज़ाहिर न थिए, जंहिंमां जिस्म ज़ाहिर न थिए, जंहिंमां धारे मर्द खे तुंहिंजे बदन खे ॾिसण जी का घटी न मिली सघे। इहा पर्देदार औरत, इहा सतुर वारी औरत क़यामत जे ॾिहाड़े में अल्लाह इन खे जन्नत जो हक़दार बणाईंदो। हुज़ूर फरमाइनि था त अनकरीब मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो अहिड़ो दौर ईंदो जो औरतूं नंढे कद वारियूं वॾी खुड़ीअ वारी चप्पल पाईंदियूं, बूट पाईंदियूं, सैंडल पाईंदियूं, वॾी खुड़ीअ वारो यानी नंढे कद वारियूं पाण खे वॾो करे ॾेखारींदियूं, ऐं पंहिंजा वार हीअं वेड़े मथे सां ईअं बदलियूं जीअं उठ जो मथे कुंवट हूंदो आहे न मथे उभरियल। अॼु सच ॿुधायो त इहा ॻाल्हि अॼु नज़र अचे थी या न? वॾी खुड़ी वारो सैंडल बज थियो आहे या न? महबूबन करीमन फरमायो निसाउन कासियातुन आरियातुन माइलातुन मुमीलातुन, उहे औरतूं हूंदियूं जेके कपड़नि जे हूंदे बि उघाड़ियूं हूंदियूं, यानी अहिड़ा सन्हा कपड़ा पाईंदियूं, अहिड़ा बदन ते
ते बारीक लट्टा पाईंदियूं जो उन्हनि जा जिस्म ज़ाहिर पिया नज़र ईंदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था इन्हनि औरतुनि जे मथां अल्लाह जी लानत आ, इन्हनि औरतुनि खे जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थी सघंदी। हाँ? अॼु फैशन थी वियो आहे मथो उघाड़ो, अधी खे मथे ते रओ रखणु ॾाढो ॾुखियो थो लॻे, पर न न न पंहिंजे मथे खे ढकणो इहो अशराफ औरत जो कमु आहे, इज़त वारी औरत जो इहो कमु आहे जो उहा परदेदार हूंदी आहे, हयादार हूंदी आहे। हिकिड़े ॾियारे मुंहिंजे सुहिणे सरदार फरमायो त अली ॿुधाए त औरत जे लाइ कहिड़ी ॻाल्हि भली आहे। महबूबन करीमन फरमाया त अली ॿुधाए त औरत जे लाइ भली ॻाल्हि कहिड़ी आहे। हज़रत अली से फरमाया त मूं महबूबन खे को बि जवाब न ॾिनो, घर मोटी आयुसि, पंहिंजी घर वारी हज़रत बीबी फातिमतु ज़हरा खे चयुमि त बीबी अॼु हुज़ूर मूंखां ही सवाल पुछो पर मूं को जवाब न ॾिनो। बीबी साईं फरमायो ए अली मुंहिंजे बाबे खे हीअं चवीं हा त औरत जे लाइ भली ॻाल्हि इहा आहे अल्लाह यरेन रिजाल वला यरौनहुन, औरत जे लाइ भली ॻाल्हि इहा आहे जो उहा धारियनि मर्दनि खे न ॾिसे, धारिया मर्द उन औरत खे न ॾिसनि। औरत जे लाइ भले में भली ॻाल्हि इहा आहे। हज़रत अली मोटी आया, हुज़ूर खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां मूंखां ही सवाल पुछो, मूं इहा ॻाल्हि तव्हांजी न्याणी सां कई, तव्हांजी न्याणी फातिमतु ज़हरा ही जवाब ॾिनो आहे। हुज़ूर फरमायो ए अली फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, फातिमा उहे चवंदी आहे जीअं मूं मोहम्मद करीम जी दिल जो आवाज़ हूंदो आहे। इहो फातिमा जो कौल सचो आहे। औरत जे भली ॻाल्हि इहा आहे जो न उहे परावन मर्दनि खे ॾिसनि न उन्हनि खे परावा मर्द ॾिसनि। भितियुनि में सोराख ठाहींदियूं, मायुनि जी आदत भितियुनि में नंढड़ा सोराख ठाहे उतां तकींदियूं परावन माण्हुनि खे। घर जी ॾेढी खां ॿाहिरि निकिरियूं बीठियूं हूंदियूं, पठाण कपिड़े वारो ईंदो त उन खां कपिड़ो पाण वञी खैरनि सां वठंदियूं, को घोरारू ईंदो, को का शइ खपाइण वारो, बिह पटाटा खपाइण वारो त उन खां बि ख़रीदारी अधी वञी कंदी। न न न न ओ अधी जेकरे अल्लाह जो ख़ौफ रखी थी, जेकरे पंहिंजे मौत खे यादि रखी थी त डिॼ अल्लाह जी दरबार में तोखे पेश थियणो आहे। ओ मुंहिंजी अधी इहे दुनिया जा खेट जेके खेटिया अथई, जेकी इहे दुनिया जा फैशन रखिया अथई, इहे फैशन कम न ईंदई, कम ईंदई त तोखे सालिया अमल कम ईंदा। हाँ ॿी ॻाल्हि इहा जेकॾहिं छोटकारो चाहियो थियूं, पहिरीं ॻाल्हि आहे इहा त पंहिंजी ज़बान ते कंट्रोल रखो। ॿी ॻाल्हि ही आहे जे छोटकारो चाहियो थियूं त पंहिंजे घर में पर्दे सां सतुर सां रहो। ऐं टी ॻाल्हि जेकॾहिं छोटकारो चाहियो थियूं वब के अला ख़तीयतिक, पंहिंजे गुनाहनि खे यादि करे ॻोढ़ा ॻाढ़ियो, रब जे दर ते माफ़ियूं पिनो, अल्लाह जे दर ते पंहिंजे ख़ताउनि पंहिंजे गुनाहनि जे लाइ पिशेमानी जा लुड़क हारियो। अल्लाह ताला जल शानु तव्हांजे सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। ओ मुंहिंजी अधी जॾहिं का बानी पंहिंजे गुनाहनि खे यादि करे, पंहिंजे ज़िंदगी जूं ख़ताऊं यादि करे एतिरो रोए थी जो उन जे अख मंझां मच्छर जे मथे जेतिरो ॻोढ़ो वही पवंदो आहे। अल्लाह ताला उन जे सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। पंहिंजे गुनाहनि खे यादि करे, पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे बानी एतिरो रोए थी जो उन जे पिंपणी जो हिकिड़ो वार पुसी पवे थो त अल्लाह ताला जल शानो ऐलान करे थो, ए बानी ओ रोअण वारी, ओ गोड़नि ॻाढ़ण वारी, मूं रब तुंहिंजे सभिनी गुनाहनि खे माफ़ करे छॾियो। वब के
अला खतीयतिक ओदी पंजे गुनाहन ते पंजे खताउन ते गुनाहगार रोई रोई पंजे राणे खे रिझाए उहा रोण वारी रात भी हीअ थई पुनल खे परचाइण वारी रात भी हीअ थई ओदी जेकॾहिं अॼोकी रात में घोड़ा गाड़ी उम्मीद आहे तोखे गुज़िरियल ज़िंदगी जी सारी माफ़ी रब ॾेई छॾींदो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था तुबकू फइल्लम तस्ततियू अन तुबकू फतबाकू रो रोई रब खां माफ़ी वठो पर जेकॾहिं रोअण नथो अचेव अहिड़ियूं सख़्त दिल आहियो अहिड़ी पत्थर दिल बणिजी वई आहे जो रोअण नथो अचेव त पोइ रोअण वारी सूरत खणी बणायो इन रोअण वारे मुहांदरे खे बि रब बख़्शे छॾे थो। अल्लाह 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 जी रहमत रब जी रहमत मुश्ताक हूंदी आहे उन्हनि बाननि ई बाननि ते जंहिंजे अंदर में न्याज़ा निवड़ता पंहिंजे खताउनि ते पिशेमानी जा ॻोढ़ा ॻाढ़नि थियूं। अल्लाह जी रहमत जा वॾ फुड़ा ककर इन्हनि ते वसंदा आहिनि। हज़रत इमाम हसन बसरी जे पाड़े में हिकिड़ी औरत रहंदी हुई। मन पुनल परची पवई मन रब राज़ी थी पवई पर हू ज़ालिम मां जी हिक न ॿुधे मां जी का ॻाल्हि न सम्झे ईअं ई गुनाह कंदे कंदे उन जी ज़िंदगी गुज़रंदी रही। आख़िर उहो वक़्तु बि आयो जो उन छोकिरे खे अचे सकरात लॻी मौत बरहका दी। अॼु सुभाणे मौत अचण वारो आहे अॼु सुभाणे हितां हलण वारा आहियूं। ओ मुंहिंजी भेण उहो ॾियारो यादि कर जॾहिं इज़राइल जो तुंहिंजे दर जो महिमान अचे थींदो। बच्चा रोंदा छॾींदी पुट रोंदा छॾींदी घर जा भाती रोंदा छॾींदी वरी रोंदड़ बच्चन खे रिझाइण जे लाइ घड़ी पल जी मोहलत कान मिलंदी। अल्लाह अकबर कबीरा। नजर कर तुंहिंजा मारूड़ा काॾे विया तुंहिंजा अज़ीज़ काॾे विया तुंहिंजा मिट काॾे विया तुंहिंजो कुर्बन भरियो अबो हले काॾे हलियो वियो। विया पंहिंजो पाण मल्हाए जस जोगियण खे आहे। पाण मल्हाए जस जोगियण खे आहे। रोयो रोयो वो नेण वहन था ओ पूरा बाणन जा जो पवन था रोयो रोयो वो नेण वहन था। ओ विया लागा पास भुलाए जस जोगियण खे आहे।
जस जोगीअड़न के आहे। विया पंजो पाण मलाए जस जोगीअड़न के आहे। ओदी पीर काॾे विया, पैगंबर काॾे विया, रब जा प्यारा दादुला काॾे विया, ओदी मिट माइट मारवड़ा काॾे विया। सुभाणे परीं असांखे बि इन सफ़र ते ज़रूर हलणो आहे। वधी पुट कम को नहीं दई, बच्चा कम को नहीं दई, सोन कम को नहीं दई, ज़ेवर कम को नहीं दई, वेस वगा 20 जोड़ा ठहराए रखा थई, ये वेस कम को नहीं दई। जे अल्लाह जे मुल्क ते तोखे कम ईंदा त अमल सालिह कम ईंदा। ओ ये जेके खुदा दे खौफ में रुनी गोढ़ा बाड़ी, ये गोढ़ा तोखे क़यामत में कम ईंदा। तो मिठड़न मारुन जा वलर वही विया, अरे मिठड़न मारुन जा वलर वही विया, एक बे पुठिया सफर हली विया। अज माग हुए मेरा बिन ॾींहन जी तू मेहमान ते हो जानो छॾई है मकान हिते बिन ॾींहन जी तू मेहमान ते। अल्लाह अल्लाह हज़रत इमाम हसन बसरी जी मुरीदानी जे उन्हें पुत्र के सकरात चे लगी आ, वो मौत जो वक्त भी ॾाढो ॾुखियो वक्त आ, ॾाढो ॾुखियो वेलो आ। मुंहिंजी अथी रब शल मौत जी सख्ती खां बचाए, रब शल आखिरत जे अज़ाब खां निजात ॾे। अल्लाह अकबर कबीरा। और मला सकरात जिन में लगी थस, मां के चवे तो अम्मा हाणे मां शायद कोन बची सघंदुसि, हाणे मौत साम्हूं नज़र अची रहियो आहे। ओ मुंहिंजी अम्मा मां तोखे वसीयत थो कयां, ओ अम्मा वञ पंहिंजे मुर्शिद हसन बसरी के वठी आ, अचे के तुम घुरे के हथड़ा खणे, मन मुझो रब मुडे परची पवे, राजी थी पवे, मन का मुखे माफी मिली पवे। मां वेचारी हजरत हसन बसरी वटाई आ, किबला जेड़ो तेड़ो मुझो बच्चो मरण के वेठो अची वियो आ। मुर्शिद करीम हली दुआ घुरो त मन अल्लाह मरहे माफ करे। हजरत हसन बसरी फरमायो माई यो सालिम यो जाफिर मां कदे बिने जेला दुआ घुरण भी न हलंदुसि, पर जे मरी वेंदो त इन जे जनाज़े में भी मां शरीक न थींदुसि। इन ज़ालिम जे लाइ मूंखे दुआ जे लाइ न चओ। माई वेचारी मायूस थी मोटी आ, जॾहिं घर वापस आई आ पुट खे चए थी खोटी तुझी
किस्मत जो अल्लाह हमारे में जवाब नहीं छो जो वो भी दुआ दिला नथो अचे तुझा एड़ा तके कुधा कम एड़ा तके तुझा गुनाह जो अल्लाह वारे भी दुआ घुरण जो इनकार करे छो ओडी मल मां चवे थी से खोटी तुझी किस्मत वो के जो डो नाए ओ खोटी तुझी किस्मत के जो डो नाए लिखो अंगो असल जो बियो के रोड्राए खोटी तुझी किस्मत वो के जो डो नाए मां तो चवे ओ मुझी अम्मा हाने मां तोखे वसीयत तो कया खुदा जो वास्तो थई ओ मुझी जीजल अम्मा मुझी वसीयत जरूर अमल कजाए ओ मुझी अम्मा मां अर्ज तो कया है जदे मां मरी वञा त मुझो जनाजो रात जो खण जा न त शहर वारा माण्हू लानत मलामत कंदा चवंदा अल्लाह कयो मोह जान असांजी छुटी ओ मुझी अम्मा मुझो जनाजो रात जो खण जाए जो तो मुझे जनाजे के मुझे घर में पूर जाए मता कब्रिस्तान में पूरी उते मां अजाबी हुजा रड़ियूं कया मता बियन कब्रुन वारन जो आराम फिटी वने ओ मुझी अम्मा बियो मुझो यो अर्ज थई जरे मां मरी वञा त मुझो लाशो खटोले तो हेठ लाहे जमीन ते रख जाए मुझो ऊंधो मुंह जाए ऊंधो मुंह करे मुझे पैरन में रस्सी बंध जाए पो मुखे अंगण ते किल जाए चए जाए जेको अल्लाह जो बेफरमाना जेको रब जा हुक्म भंजंदो आ उन्हें जी ही सजा ओ मुझी अम्मा मुखे घर जे अंगण ते ऊंधे मुंह गिल जाए मन मुझे रब के मुझे बाज अची वजे ये वसीयतूं कंदे नसीहतूं कंदे छोकरे जो दम परवाज थियो अमर जे अखन में गोड़ा वही आया रोई करे जियाने किए कया बच्चे त वसीयत कया त मुझो लाशो धरती ते ऊंधे मुंह करे गिल जाए पर हाने किया बच्चे के बेआबरो कया पर वरी वसीयत जो याद आयसे पोछा कई जो बच्चे जो जनाजो खट का हेठ लाथी हेठ जमीन ते लेटाए उन जो मुंह ऊंधो कयो थई रस्सी खणी आई आ उन बच्चे जे पैरन में रस्सी बंधई हर उनके किलण लगी अञा हथ विझी छिकियो थई त गैबी आवाज तो अचे ओ मुझे पाने के बेआबरो न करीस अंगण ते न किल जास इन्हें के रस्सी बजी घर में न किल जाए जड़ी मलयो रुनो उन्हें मलमू अल्लाह इन्हें जे हड़नी गुनान के बख्शे माफ करे छड़ियो ओ बानी हुयो तो बराबर गुनहगार पर इन्हें जे रोण जे सदके इन्हें जे लुड़कन जे सदके मां अल्लाह इन्हें के बख्शे माफ करे छड़ियो अल्लाह अकबर कबीरा अमड़ पंजे बच्चे के खणी वराए खटोले ते लेटायो अञा अञा खटोले ते लेटाए थी त बाहरों दर खड़कियो फरमाए थी केरा जे मुंह बदनसीब जो दर खड़कायो केरा सडण वारो बाहरों आवाज आयो अम्मा दर खोले मां तुझो मुर्शिद हसन बसरी आया दर जो खोले तो मुर्शिद करीम दर ते बीठा किबला तव्हां त चयो पे त मां इन्हें जे ला दुआ घुरण भी नहीं दुस जनाजे में भी शरीक न थी दुस हाण तवी की आया हो साईं फरमाइन था मां दर खोले त मां तुझे बच्चे जो दीदार करण आयो आया जो हींअर मूंखे रब जो इल्हाम थियो ए
जुड़ियसि पर मुझे माने रोई माफ़ी वरती आ मूं रब उन के बख्शे छॾियो आ हाणे वञी ॾिसीस त मुंह में नूर थो वसेस पियो वब के अला खतियतिक सरकार फरमाइन था त नजात इने में आ बख्शिश इने में आ जो तव्हां पंहिंजे गुनाहन के याद करे घोड़ा गाड़ियो लुड़क हारियो लखन करोड़न गुनाहन जो रब माफ़ियूं ॾेई छॾींदो पर दी हीअ जेका रात रब असांखे मिलाई आ 15 शबान जी शबे बरात जी रात इहा बि रोई रिझाइण ऐं परचाइण जी रात आ रोदी हिन रात में थी कायमा जीअं रुनी हिन रात बीबी फातिमा रोदी हिन रात में थियल तू मलूल जियर नो इन रात में हजरत रसूल उहा रात थई जो कुरान में रब फरमायो आ फीहा युफरक कुल्लु अम्रिन हकीम हिकमत वारे कमन जो फैसलो इन 15 शबान वारी रात में थींदो आ इन रात में लिख पढ़ सजे साल जी थींदी आ कंहिंखे पुट जमंदो कंहिंखे न्याणी जमंदी का हज कंदी का गरीब थींदी का अमीर थींदी कंहिंखे ख़ुशी मिलंदी कंहिंखे दुख मिलंदो फैसलो थींदो आ त अॼो की रात 15 शबान में हत्ता इन रजुल लयन के हो वक़द खरज इस्मु फिल मौता तां जो एकड़ो मानू आ जेको निकाह तो करे शादियूं तो करे हालांकि उन जो नालो त मोहलन जी कतार में लिखजी वेंदो आ वदी ये लिख पढ़ जी रात आ इन रात में अल्लाह ताला जल्ल शानु का माफी वठबी आ ऐं अल्लाह जे दर ते इल्तिजाऊं कबियूं उम्मीद आ त तकदीर सुठी लिखजी वेंदी हां वो इन रात जे अंदर मदीने वाले साईं फरमायो तकूमू लैलहा वसूमू नहारहा रात जो जागो इबादत कयो नफिल पढ़ो ऐं ॾींहं जो नफिली रोज़ो रखो समझो तो ॾींहं जो नफली सुभाणे रोज़ो रखबो ऐं हीअ रात सॼी जागबी हिन रात जी ख़ास इबादत अथव सलातुल खैर छा सलातुल खैर वो 50 नफिल आहिनि माना 100 रकातूं हर रकात में अलहम्द शरीफ का पो 11 बेरा कुल वला आद पढ़ो इन तरह से 100 रकातूं हर 2 रकातुन का पो सलाम वराए दो या सलातुल खैर जी नमाज जेका पढ़े थी अल्लाह ताला उन जे दफ्तर में सारी जिंदगी जा गुनाह मिटे छॾे थी ऐं इन रात जे अंदर जेका पानी सलातुल खैर जी नमाज पढ़े थी तो अल्लाह ताला जल शानू 70,000 मलाइक जन्नत में मोकले तो जेकी क़यामत ताईं उन जे लाइ माड़ियूं ठाहींदा बाग बंगला वण गुल बूटा क़यामत ताईं पोखींदा रहंदा इन बानीअ जे लाइ जे सलातुल खैर जी नमाज पढ़ी तो यह रात इन में 50 नफिल पढ़बा इन सां गॾु इन रात जे अंदर सलात तस्बीह जी नमाज थींदी सलात तस्बीह जी नमाज बाहर मर्दन के जमात से पढ़ाए भी हिते तव्हां पंहिंजे तौर ते सभई पढ़ो समझो पंहिंजे तौर ते सब का नमाज पढ़े जेकॾहिं पढ़ण ॾांहुं अचे थी तो पंहिंजो जुदा जुदा सब पढ़ो जेकॾहिं पढ़ण ॾांहुं नथी अचे तो लाउड में आवाज़ ईंदो तव्हां हिते पंहिंजी जुदा नमाज नियत कंदो पर इमाम जी पढ़ंदो वेंदो न ॿाहिरो आवाज़ ईंदो उन मुताबिक़ उहे तस्बीहूं उहे रुकू में सजदन में उहे पढ़ंदो इहो सलात तस्बीह वरी अहिड़ी इबादत आहे जो ज़िंदगी में हिकिड़ो भेरो बि न का पढ़े त अॻियां पोयां उन जा अल्लाह ताला गुनाह बख़्शे छॾे थो ऐं उन सलात तस्बीह जी नमाज का पोइ वरी इंशाअल्लाह ताला ख़ुसूसी दुआ थींदी उन में सब फ़कीर फ़कीराणियूं मथड़ा उघाड़ा करे रोई रड़ी रब जे दर ते दुआऊं घुरंदासीं उम्मीद आहे त अल्लाह ताला असांजा सब कम सवला करे छॾींदो ऐं हिन रात में घट 1100 बेरा दुरूद शरीफ पढ़ो घणा बेरा 1100 बेरा दुरूद पाक पढ़ो
अल्लाह सही जल शान तौफीक दे तो 5000 भेरा रब जो जिक्र अल्लाह 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 5000 भेरा अल्लाह ताला जो जिक्र इस्म जात जो कयो। जेकर कुरान शरीफ पढ़ियल आयो तो 3 भेरा सूरह यासीन पढ़ो, एकड़ो भेरो सूरह दुखान जी तिलावत कयो। अल्लाह ताला जल शान तौफीक दे तो या रात सुम्हो न। जेकर औरतूं जन के शरई उज़ुर नमाज पढ़नी ना है तो वे नमाज न पढ़ो, वे वरी सजी रात वेही दुरूद शरीफ पढ़ो या अल्लाह जो जिक्र वेही दुआऊं वेही करो उन्हनि जे लाइ। जेकर तव्हां जागियो जिक्र में गुज़ारियो तो ॿियुनि जे नस्लनि इबादतुनि जेतिरो ई सवाब अल्लाह ताला तव्हांजे दफ़्तर में भी लिखाईंदो। छो त नियत तव्हांजी सुठी हुई, इरादो तव्हांजो चङो हुयो तो अल्लाह ताला उन नियत जे सबबु उहो सवाब तव्हांजे दफ़्तर में रब लिखाए छॾींदो। इन रात के पूरी तरह से इबादत से मल्हाए ॾेखारियो अल्लाह के जिक्र से नेकी के कम से तवी इन जाइ ते आयूं आयो पंध करे भाड़ा किराया भरे इन जाइ ते पहुचियूं आयो तो ये गालियूं बुद्धि उनके अणबुधो न बणाइजो, हितो मोटी वञो तो वञी अमल कयो। 3 गालियूं जेके तव्हांखे ॿुधायमि हदीस पाक में 3 गालियूं इन्हनि 3 गालियुनि ते ज़रूर अमल कयो। याद बीहंदव या विसरी वेंदियूं जी? पहिरीं ॻाल्हि कहिड़ी आहे, ज़बान पंहिंजी ते कंट्रोल रखो, जहिड़ो फसाद न कयो, कूड़ न ॻाल्हायो, गिला गीबत न कयो, मुड़ुस सां पाड़े ओड़े सां कंहिंसां जहिड़ो न कयो, पंहिंजे मुड़ुसनि सां सुठो सलूक कयो। पहिरीं ॻाल्हि ज़बान खे काबू में रखो। ऐं ॿी ॻाल्हि पंहिंजे घर में रहो, पर्दे सां रहो। ऐं टी ॻाल्हि कहिड़ी, पंहिंजे गुनाहनि ते ॻोढ़ा कर, पंहिंजे गुनाहनि ते पिशेमान थियो। जेकॾहिं ख़ता थी पवे का अल्लाह ताला जे बेफ़रमानी जो कम शैतान कराए विझे तो एकदम रोई रड़ी सच्ची दिल से अल्लाह के दर ते माफ़ी वठंदो, अल्लाह ताला लखन गुनाहनि के बख्शे छॾे थो। फउलाइक युबद्दिलुल्लाह सय्यातिहिम हसनात। जेकर ईमान आने सच्ची दिल से तौबा ताइब करी थी तुम बख्शिश घुरी थी तो अल्लाह ताला ताजे गुनाहन के नेकिन में बदलाई छॾींदो। समझो तो पंहिंजे खताउनि ते हर वक्त में पिशेमान रहो ऐं बदतस्बियूं अस्तगफार ॾियो। इने अस्तगफार पढ़ण सां बदतस्बियूं पढ़ण सां अल्लाह ताला तव्हांजे दफ़्तर में जेकी भी खताऊं हूंदियूं उन्हनि खे मेटे छॾींदो। या अथव बुहारी, जीअं औरत सुबुह साण उथी घर के बुहारी ॾींदी आहे न, रात जो सुम्हण खां अॻु में बदतस्बियूं अस्तगफार जूं पढ़ो तो तव्हांजे दफ़्तर के बुहारी अची वेंदी। जेकी भी के खताऊं थियूं हूंदियूं सभिनी खे अल्लाह ताला बख़्शे माफ़ करे छॾींदो। ऐं निमाज़ 5 वक्त पढ़ो, निमाज़ के लाज़मी पाण ते समझो, निमाज़ असुल कज़ा न कयो। देश में परदेश में चङो भलियूं हुजो, बीमार हुजो, पर निमाज़ असुल न छॾियो। इहा निमाज़ अल्लाह ताला तव्हांजे मथां फ़र्ज़ करे छॾी आहे। निमाज़ पढ़ंदो ऐं अल्लाह के यादि कंदो, तव्हांजा 2 जहान रब आबाद मोचारा करे छॾींदो। अल्लाह ताला जल शान सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, हयाती जा पसाशल रब जे यादगिरी में पूरा थियनि। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बी या रहमान, या रब्बी या रहमान, या हन्नान या मन्नान, या सुल्तान या सुब्हान, या हन्नान या मन्नान, या करीम या रहीम, या करीम या रहीम, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या गियाथल मुस्तगीथीन, या गियाथल मुस्तगीथीन।
अस्तग़फिरुल्लाह अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि। अल्लाहुम्मा इन्ना नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। अल्लाहुम्मा इन्ना नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। अल्लाहुम्मा इन्ना नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका ईमानन कामिला व यक़ीनन सादिक़ा व रिज़्क़न वासिआ व क़ल्बन ख़ाशिआ व लिसानन ज़ाकिरा तौबतन नसूहा तौबतन नसूहा तौबतन क़ब्लल मौत राहतन इंदल मौत रहमतन व मग़फ़िरतन बअदल मौत वल अफ़्व इंदल हिसाब वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार। या अरहमर राहिमीन या करीम या रहीम। ये असांजा पालनहार, ये असांजा प्यारा रब, ये असांजा मिठा रब। तू असांजो रब आहीं, असीं तुंहिंजा बाना आहियूं। तू असांजो ख़ालिक़ आहीं, तू असांजो मालिक आहीं, तू असांजो रज़ाक़ आहीं। तुंहिंजो हरदम असांजे मथां इनायतूं आहिनि, तुंहिंजा हर वक़्तु असांजे मथां एहसान आहिनि। मुंहिंजा मालिक, असीं बेफ़रमान आहियूं, असीं गुनहगार आहियूं, असीं तुंहिंजा हुक्म भंजी वेठा आहियूं। असीं तुंहिंजे हुक्मनि खां, तुंहिंजे फरमाननि खां मोह मोहे पंहिंजी जान सां ज़ुल्म करे वेठा आहियूं। असां पंहिंजी जान सां ज़ुल्म करे वेठा आहियूं। असां गुनाहनि में पंहिंजा मोह मेरा करे वेठा आहियूं। मुंहिंजा मौला, तुंहिंजे सुहिणे नबी, तुंहिंजे प्यारे नबी, मदीने वारे नबी असांखे ॿुधायो त 15 शअबान जी रात में तू पंहिंजे माण्हुनि खे माफ़ियूं ॾींदोई, ॾोहिनि खे माफ़ी ॾींदोई। मुंहिंजा मौला, असीं ॾोही तुंहिंजे दर ते माफ़ी वठण आया आहियूं, असीं तुंहिंजे दर ते माफ़ी ॾियण आया आहियूं। असांखे असांजे गुनाहनि जी माफ़ी ॾे। या मौला, ए मुंहिंजा करीम रब, मुंहिंजा मौला, तुंहिंजे लाइ बांगा करोड़, पर असांजो तूं हिकु ई रब आहे। तूं को सवाइ असांजी ॿी का वार वसीलो न आहे। मुझे मौला, तो फरमाया ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मुझे मौला, असीं तुंहिंजी रहमत में उम्मीदवार थी आया आहियूं। ही हज़ारनि माण्हुनि जो इज्तिमा, ही पीर मर्द ऐं कुराड़ा, पोड़ा ऐं जवान, ही न्याणियूं, असां पंहिंजा नंढा ई न्याणियूं तुंहिंजे दर ते मेड़ वठी आया आहियूं। असां तुंहिंजे दर ते मेड़ वठी आया आहियूं। मुंहिंजा मौला, असांजे हालत
मालिक करीम सब लंगई नेड़े तुझे दर मेरा किया असांखे गुनाहनि जी माफ़ी अता फरमा असांजो खताऊं दरगुज़र फरमा मौला करीम जेके ज़ाहिर बुझा अमदुल खतन सगीरा कबीरा असांजा गुनाह थिया असीं सभिनी गुनाहनि जी तुंहिंजे दर ते माफ़ी पिनण आया आहियूं असांजे गुनाहनि खे माफ़ कर असांजे खताउनि खे दरगुज़र कर तूं करीम आहीं तूं मेहरबान आहीं तूं बादशाह आहीं मुंहिंजा मौला सी